सिंधी एसोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका साना जे अॻवान डॉक्टर एजाज़ हुसैन तुर्क मोरो जो दौरो करे गुजेरो पुराणो में तारीख़ी माग घुमी ॾिठा, जॾहिं त मोरो जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जो पिणु दौरो करे उस्तादनि ऐं शागिर्दनि सां मुलाक़ात कई। संदसि चवणु आहे त सिंध जी सूरतहाल बहितर नज़र नथी अचे। तालीमी इदारा ऐं रोड रस्ता तबाह थी विया आहिनि। हुक्मराननि सिंध सां वॾो ज़ुल्म कयो आहे। साना अॻवान डॉक्टर एजाज़ हुसैन तुर्क गुजेरो पुराणो में तारीख़ी माग घुमण बाद गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल जे समूरनि क्लासनि में वञी शागिर्दनि खां मुख़्तलिफ़ सब्जेक्ट समेत मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते सवाल कया, जॾहिं त हुन हाई स्कूल जे शागिर्दनि जे ठाहियल साइंसी मॉडल्स जो पिणु जाइज़ो वरितो ऐं शागिर्दनि जी कोशिशनि खे साराहियो। उन मौक़े ते मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे डॉक्टर एजाज़ हुसैन तुर्क चयो त सिंध जी सूरतहाल बहितर थींदे नज़र नथी अचे। सिंध जा स्कूल रोड रस्ता तबाह लॻा पिया आहिनि। करप्शन उॾोही वांगुरु सिंध खे खाई वई आहे। हुन चयो त सिंध जी तालीम खे हथ वठी तबाह कयो वियो। स्कूलनि जी हालत तमामु ख़राब आहे। स्कूलनि में पीअण जो साफ़ पाणी नाहे, बिजली ऐं फर्नीचर समेत बुनियादी सहूलतूं मौजूदु नाहिनि। संदसि चवणु हो त हुक्मराननि सिंध सां अहिड़ो ज़ुल्म कयो आहे। सिंध जे स्कूलनि जी अहिड़ी सूरतहाल वॾी तकलीफ़ थिए थी। हाणे सिंध जे माण्हुनि खे पंहिंजी सिंध ऐं पंहिंजे मुस्तक़बिल जो मेमारनि ख़ातिर तब्दीली आणणी पवंदी। एजाज़ हुसैन तुर्क चयो त वॾेराशाही, कामोराशाही ऐं हुक्मराननि जे फरसूदा निज़ाम जे ख़ात्मे लाइ कमु करण जी ज़रूरत आहे ऐं पंहिंजे हक़नि जे हासिलात लाइ अमली जदोजहद करणी पवंदी। इहो सभु कुझु तालीम ज़रिए ई करे सघिजे थो। सिंध जा माण्हू हुक्मराननि खां पंहिंजे वोट जो हिसाब वठनि, उन्हनि जो घेरो तंग कनि। डॉक्टर एजाज़ हुसैन तुर्क खे ॾिनल आजियाणे में मेहरान मल्हा मीर हसन ॿुघियो, इफ़्तिखार ॿुघियो, मोहम्मद यासीन ॿुघियो, हाई स्कूल जे हेड मास्टर हाजी मोहम्मद मुकीम बुर्दी, फ़हीम ॿुघियो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।